जी नाज़रीन, कुर्बान बलोच साहब सीनियर जर्नलिस्ट हींअर असां सां गॾु आहिनि ऐं असां सिंध जी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। कुर्बान साहब, तव्हांजी महिरबानी। छा पिया सम्झो सिंध जी सूरत हाल जे हवाले सां? हिकिड़े पासे ज़ुल्फ़िकार जूनियर नई पार्टी जो ऐलान कनि था, ज़ैन शाह साहब सां मुलाक़ात कनि था, उन्हनि सां इतिहाद जी ॻाल्हि बि कनि था। ॿिए पासे तव्हां ॾिसो त सिंध जे अंदरि जेको मुख़्तलिफ़ कैनालनि जे हवाले सां तहरीक जा सिलसिला हलनि पिया, बुकला जेके आहिनि, वकील जेके आहिनि, उहे बि सेमिनार कनि पिया। हुकूमत जी कारकर्दगी जो सवाल बि आहे। त तव्हां जेकॾहिं हिनखे सम अप कयो त सिंध जे हवाले सां तव्हां सेटिस्फाई आहियो या उते ज़रूरत आहे कंहिं वॾे जी ज़ुल्फ़िकार, वॾी महिरबानी तव्हांजी। सिंध में जेके इंतिज़ामी मामला आहिनि उन जे हवाले सां त मां कॾहिं मुतमिन न रहियो आहियां, मां नाक़िद रहियो आहियां। सिंध में जेका बि हिकिड़ी हुकुमरानी जो तर्ज़ आहे, या उते डेवलपमेंट आहे, या ह्यूमन राइट्स जी सिचुएशन आहे, अमन अमान जी सूरत हाल आहे, उते सिर्फ़ु मां कोन थो चवां, मां सम्झां थो त जेको बि सिंधवासी आहे उन जो तालुक़ कहिड़ी बि धुर सां हुजे, पर उहो इन खां इनकार नथो करे त उते बद इंतिज़ामी आहे, उते करप्शन आहे, उते माण्हुनि खे सहूलियतूं न आहिनि ऐं माण्हुनि जा कमकार नथा थियनि। हुकुमरान तबिको गुज़िरियल 17 सालनि खां जेको हुकुमरानी करे पियो, उनमें कुझु माण्हू, कुझु उन जा लीडर, उहे त आसूदा ज़रूरु थिया आहिनि, पर सिंध जे आम माण्हुनि जी हालति ख़राबु आहे, इन में को शक कोन्हे। इन जो ज़िम्मेवार ज़ाहिर आहे, जॾहिं बि तव्हां कंहिं ख़राबी, कंहिं चङाई जी ॻाल्हि कंदो त उते हुकुमरानी कंदड़ धुर जेका आहे उहा ई उनजी ज़िम्मेवार हुजे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत इन खे तस्लीम करे या न करे, पर हींअर बि KPK में, बलूचिस्तान में, पंजाब में, इस्लामाबाद में जॾहिं तव्हां सिंध जी ॻाल्हि कंदो त माण्हू चवंदा त डाकूराज है, करप्शन है, और भत्ते लिए जाते हैं, और उसके अलावा कमीशन ली जाती है, जेको बि आहे, हा समूरा इल्ज़ाम तव्हांखे सिंध ते लॻंदे महसूस थींदा। तंहिं करे उहो सिंध जो माण्हू न सिर्फ़ु हुकुमरान तबिको ख़्वार थियो आहे, सिंध जो आम माण्हू बि उन लपेट में अची वियो आहे। उन खे बि हिते पावर कॉरिडोर में, इस्लामाबाद में या ॿियनि हंधनि ते कोई सुठी नज़र सां नथो ॾिठो वञे। उन्हनि खे बि करप्ट सम्झियो वञे थो, उन्हनि खे नाल सम्झियो वञे थो, उनखे बद इंतिज़ामी जो शिकार माण्हू सम्झियो वञे थो, ऐं इहो सम्झियो वञे थो त हुन में कमु करण जी का अहलियत कोन्हे। जेकॾहिं अहलियत हुजे त पोइ सिंध जी अहिड़ी हालति छो हुजे। सो इहे समूरा मामला जेके आहिनि असांजी एज़ अ सिंधी क़ौम, उन में जेके बि बाक़ी फ़र्द धुरियूं रहनि थियूं, असां सभई इन अज़ाब जो शिकार आहियूं, इन इल्ज़ामनि जो शिकार आहियूं। सो तंहिं करे इन तर्ज़ हुकुमरानी मां मुतमिन थियण जो सवाल ई पैदा नथो थिए। अच्छा, ही जेके नयूं सियासी पक्ष, ही जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं त वरी ज़ाहिर आहे त हिकिड़ो सरकारी मौक़िफ़ बि अचे थो न। बिलावल साहब हिते जेका तकरीर कनि पिया क़ौमी असैम्बली में, ॿाहिरि मुराद अली शाह साहब लगातार हर ॾींहुं किथे न किथे ख़िताब कनि था, शर्जील मेमण कनि था, ऐं पोइ उहो सॼो पंहिंजो जेको तव्हांजे हिननि समूरनि सवालनि जा जवाब उन्हनि तकरीरुनि में विझनि था। त सैलाब आयो, तव्हां ॾिसो त मतिलबु आलमी सतह ते मिसाल ॾियनि था, ईरान जे अंदरि ज़लज़ला, ॿिए हंधि ज़लज़ला, उहे मुंहुं न ॾेई सघिया। असां लखे घर ठाहे उन्हनि खे ॾिना आहिनि, नौकिरियुनि जी तादाद ॿुधाइनि था, टीचर्स केतिरा भर्ती थिया आहिनि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम घणाइनि था, ऐं इन सॼी कारकर्दगी जो जेको आहे उहो जवाबु ॾियनि था। हाणे हू तव्हां वारे बयानीअ खे जेकॾहिं हिते बि असां जेकॾहिं वेही डिस्कस कयूं त तव्हां इहो चवंदो त ॾिसो हिते जेको हिकिड़ो NTPP बि जेकॾहिं तव्हां चओ त हिकिड़ा इतिहाद थियनि था, त हुन में बि हिकु या ॿ फ़र्दी पंहिंजी अचनि था, त हू ज़ाहिर आहे त उन्हनि खे तव्हांजो इहो जेको मौक़िफ़ आहे उहो उन्हनि खे एतिरो परेशान नथो करे न? परेशान बिल्कुलु न कंदो, जेसिताईं हुनजी पैसे जी रेल फेल आहे, जेसिताईं कमीशन आहे, जेसिताईं सिफारिश जो कल्चर आहे, जेसिताईं सूबाई जेको चटाभेटी इम्तिहान में ॾेती लेती जो अमल दख़ल आहे, ऐं बोर्ड्स, इंटरमीडिएट मैट्रिक जा बोर्ड्स जिते विकामजनि था, उते मुंहिंजो वॉइस उन ते ज़ाहिर असरु न कंदो। ऐं जॾहिं पैसे जी रेल फेल पावर हुजे त चङनि भलनि जो वॉइस तव्हांखे फ़र्क़ु तव्हांखे न पवंदो। पर जेके रियलिटीज़ आहिनि, हाणे तव्हां लखे घरनि जी ॻाल्हि कयो था, उन जे हवाले सां हिकिड़ी महीनो ॾेढ अॻु में हिकिड़ी रिपोर्ट्स आई इन हवाले सां। इहो सिंध हुकूमत जो खीसे जो पैसो न आहे, ये फंडेड पैसो आहे। जॾहिं 22 जी ॿोॾि थी हुई त उन में कुझु मुल्कनि फंडनि जो ऐलान कयो हो, ऐं उन फंडेड प्रोजेक्ट आहे। कल्ह बि हिकिड़ी इदारे तरफ़ां इन हवाले सां हिकिड़ी रिपोर्ट लाहौर मां जारी कई वई। यार, पाण जंहिं समाज में रहूं था, हर फैमिली वारो माण्हू ज़ाल मुड़ुस 3-4 ॿार त आहिनि,
ठीकु आहे। जेकॾहिं हुनजा ॿार जेकॾहिं मेच्योर आहिनि त हिकिड़ो कमरो सिंगल मां सम्झां थो 12 बाय 18 जो, वधि में वधि हुनजी लेंथ एतिरी हूंदी, हेतिरो कमरो जंहिंमें पाण वेठा आहियूं उन में तव्हां कीअं था इनखे माना हिकिड़ी माण्हुनि खे प्राइवेसी ॾेई सघो था, ज़ाल मुड़ुस खे, उनजी न्याणी जेकॾहिं आहे, उनजो पुटु आहे, उहो जेकॾहिं मेच्योर आहे, उहो बालिग आहे, हाउ इट्स पॉसिबल जिते तव्हां महलनि में रहो था, तव्हां वटि जेके महल आहिनि उनमें तव्हांजे कमरनि जी का अंत कोन्हे, तव्हांखे ॻणप में कोन था अचनि तव्हां वटि केतिरा बेडरूम आहिनि, तव्हां उते आम माण्हू खे हिकिड़े कमरे जो 18 बाय 12 जो कमरो ॾेई तव्हां चओ था त असां उनखे घर ॾेई छॾियो ऐं उन ते ॿाहिरि हिकिड़ा चंड गुल रंग लॻाए त असां त किथे रहूं था। हा अॻिते हलूं था, सिहत जी तव्हां ॻाल्हि कयो था त इन ते ज़ोर छो आहे त वॾियूं अस्पतालुनि खे ई उन्हनि खे मॉडर्न बणाइणो आहे, इन ते सोचण जी ज़रूरत आहे। सॼे सिंध में सवाइ जनाह खे बाक़ी किथे बि तव्हां वटि जेका आहे उहा वॾी का सहूलियत अस्पताल में मौजूदु न आहे। तव्हांजूं ज़िले अस्पतालूं, तव्हांजूं तालुके अस्पतालूं, उते इलाज उते जेका आहे उहा न हुजण जे बराबरि आहे, दवाऊं न हुजण जे बराबरि मिलनि थियूं। वॾनि अस्पताल ते ज़ोर छो आहे? इल्ज़ाम आहिनि त जेके बि तव्हां मुख़्तलिफ़ मशीनरी ॿाहिरां इम्पोर्ट कयो था तव्हांखे कमीशन मिले थी, अरबनि में करोड़नि में तव्हांजे कमीशन मिले थी, तंहिं करे तव्हांजो सॼो फोकस इन ते आहे त वधि में वधि उन्हनि खे प्रोमोट कयूं, उन्हनि खे वसी कयूं, जीअं उनजी इम्पोर्ट जी जेका आहे उहा वसी थिए ऐं असांजी आमदनी वसी थिए। ठीकु आहे। बाक़ी तव्हांजो जेको रेगुलर जेको बुनियादी सिहत मर्कज़ आहे सिंध में उहो सॼो तव्हांजो तबाह बर्बाद आहे, किथे बि तव्हांखे सहूलियत नथी मिले। बुनियादी तौर ते पीअण जो पाणी सिंध जे कंहिं बि शहर में साफ़ सुथरो अवेलेबल न आहे, फराहमी उनजी नथी थिए। तव्हां वटि निकासी आब न आहे, तव्हां वटि बरसाति पई थी तव्हांजा शहर ॿुॾी था वञनि। ठीकु आहे। हींअर पाणी विचोली बोर्ड आहे तोसा खां वठी पंहिंजो कोटड़ी ताईं, पर तव्हांजे बैराजनि में पुछड़ी ते पाणी मौजूदु न आहे, बदीन जे पुछड़ी में पाणी कोन्हे, जोही जे पुछड़ी में पाणी थोरो जेकॾहिं हिते अचिजे त तव्हां ॾिसो न, पहिरियां ई सिर्फ़ु जॾहिं बि सैलाब वारी सूरत हाल हूंदी त सिर्फ़ु सिंध जे अंदरि सैलाब ईंदो हो, त उन करे सिंध जूं ख़बरूं तमामु घणी हूंदियूं हुयूं ऐं उन करे बिलावल साहब जे बयाननि खे पोइ मज़ाक में बि वरितो वेंदो। पर हाणे तव्हां ॾिसो न हिते इस्लामाबाद में हींअर ताईं जेके माण्हू ॿुॾा आहिनि उन्हनि जी रिकवरी न थी सघी आहे। हींअर गिलगित बल्तिस्तान जे अंदरि जेका छोकिरी जेका एंकर हुई उनजी बॉडी हींअर ताईं न मिली सघी आहे, तंहिं करे हाणे त उन्हनि वटि घणा जवाज़ हूंदा त ॾिसो पहिरियों माना पाण जंहिं समाज में रहूं था, छा इहो जवाज़ आहे त ॿियो ॾोहो करे थो, ॿियो न हलाए, ॿियो करप्ट आहे, ॿियो गंदो आहे, त मां गंदो आहियां करप्ट आहियां त मां जस्टिफाई कयां थो? छा इहो मुक़ाबिलो इन जो आहे? मुक़ाबिलो छा पंजाब सां जेका मरियम हींअर साल ॾेढ में जेतिरे प्रोजेक्ट्स हू अनाउंस करे चुकी आहे, ठीकु आहे, हाणे जेको कल्ह टियों ॾींहुं हुन जेको प्रोजेक्ट अनाउंस कयो आहे, मां सम्झो थो वंडरफुल प्रोजेक्ट आहे, जेकॾहिं उहो कामयाबु थिए थो त जेके तव्हांजा ॻोठ आहिनि उन्हनि खे जदीद बणाइणो आहे, जीअं ॻोठनि मां शहरनि तरफ़ लॾ पलाण घटिजे। असां वटि ॿहिराणियूं तबाह बर्बाद थी वियूं, जंहिं करे असांजे शहरनि तरफ़ जेका लॾ पलाण थी आहे हाणे उहा आउट ऑफ कंट्रोल आहे। कराची में तव्हां आबादी खे सिस्टमाइज़ नथा करे सघो, हैदराबाद में तव्हां कंट्रोल नथा करे सघो, सखर ॿिया समूरा तव्हांजा शहर, छो त तव्हांजूं ॿहिराणियूं तबाह बर्बाद थियूं। कंहिंजे कंध ते जूं सुरे थी त ॿहिराणियुनि में जेके ॻोठ आहिनि, बुनियादी सिहत सहूलियतूं आहिनि, पाणी जी फराहमी आहे, निकासी आब आहे, उते स्कूलिंग आहे। हा टीचर तव्हां भर्ती त कयो था, कहिड़े बुनियाद ते भर्ती कयो था? कंहिंखां लिकल आहे त जेके कमीशन में इम्तिहान थिए थो, केतिरी ॾेती लेती थिए थी? चङा भरिया पढ़िया लिखिया समझदार माण्हू पैसा ॾियो, कमीशन इम्तिहान पास कयो, 17 अरिड़हं ग्रेड जूं नौकरियूं वठियो वेठा आहिनि घरनि में, उहे जॉब्स कोन था कनि। तव्हांजा टीचर्स तव्हांजा जॉब नथा कनि, तव्हां वटि गोस्ट स्कूल्स लखे टीचर्स भर्ती करण जे बावजूदि तव्हांजो तइलीम जो मयार पाकिस्तान में सभ खां घटि आहे। जाती खां वठी, सिजावल खां वठी, कंबर शहदाद कोट कंद कोट ताईं तव्हां वटि तालीम जो मयार न हुजण जे बराबरि आहे। हाणे वेझण में थियो न, पाण जेसिताईं पाण खे असेस न कंदासीं तेसिताईं हल कुझु न आहे। असांजे बोर्ड्स मां A1 ग्रेड A ग्रेड जा शागिर्द कराची यूनिवर्सिटी या कराची NAD या जेके बि जेके आला बहितर यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में
टेस्ट ॾियण विया हाँ समूरा फेल थी विया छा सबबु आहे कंहिंजी हिकिड़े सां दुश्मनी थी सघे थी चेक करण वारे जी एज़ अ सिंधी जो बि इल्ज़ाम लॻायो पर छा जेको 100% जो दुश्मनी थी हूंदी छा बिल्कुलु मां हिनखे मञण लाइ तयारु कोन आहियां असांखे इहो मञणो पवंदो त असां पंहिंजूं शयूं असां उनजो हुजुम वधायूं था असां उनजो मयार वधाइण लाइ तयारु कोन आहियूं पोइ लोकल बॉडीज़ में मुलाज़िम रखणु हुजे हुजुम वधायूं था छो त सिफारिशी माण्हुनि खे एडजस्ट करिणो आहे असां टीचर्स रखी हुजुम वधायूं था उनजो मयार वधाइण लाइ तयारु कोन आहियूं असां स्कूल ठाहियूं था असां उनजो हुजुम वधायूं था उनजी जेके जदीद सहूलियतूं आहिनि ज़रूरतूं असां नथा ॾियूं जेके लखे स्कूल जी तव्हां घरनि जी ॻाल्हि कई यार मां त चवंदा थो त कोई हिकिड़ो MNA MPs सरकार जो हिकु ॿ कलाक इन कमरे में वेही ॾेखारे ज़िंदगी गुज़ारे ॾेखारे छा माण्हुनि खे तव्हां कोई बकरियूं ॾिठियूं सम्झियो आहे हिकिड़े माण्हू खे 50 डिग्री सेंटीग्रेड में हिकिड़े कमरे में तव्हां वाड़े छॾियो ऐं उहे 5-6 माण्हू उहो कीअं जी सघंदा उनजी प्राइवेसी लाइफ जी किथे आहे ह्यूमन डिग्निटी किथे आहे तव्हांखे उहा शइ सम्झ में नथी अचे ऐं थोरो था कयो त असां घर ठाहे ॾींदा घर कयो सिंध गवर्नमेंट पंहिंजे खीसे मां कोन पई ठाहे 22 मिंट खां ॿोॾि थी दुनिया भर में जिन इहो इमदाद जो ऐलान कयो उनजा पैसा मिलिया ऐं उन पैसनि जो मां चवां थो त बदकिस्मती सां ग़लति इस्तेमालु कयो अच्छा कुर्बान साहब हिन पासे अचूं था त सिंध जे अंदरि ही जेकी हाणे नई सियासी तंज़ीम या नयूं जेके सियासी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो वजूद जेको आहे उहो कहिड़े पासे हुनखे तव्हां हाणे ज़ुल्फ़िकार जूनियर जी नई पार्टी त नथी चई सघिजे हुन जेका मीर साहब जी पार्टी हुई शहीद भुट्टो हाणे उनखे ज़ाहिर आहे हिकिड़ो नओं नाले ॾियण जो मामिलो आहे नई पार्टी बि कोन्हे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खां वठी सियासत कनि पिया तंहिं करे हुनखे का नई शख़्सियत बि इन हवाले सां नथो चई सघिजे पर बावजूदि हिनजी बहस त थिए थो त ज़ुल्फ़िकार जूनियर नए सिरे सां नई पार्टी सां अचे पियो त उहो कीअं तव्हां ॾिसो था नौजवान आहे अचणु घुरिजे सियासत करण जो राइट आहे पर मां सम्झां थो मां अञा इन हवाले सां मुहतात आहियां ज़ुल्फ़िकार जे हवाले सां जिन धुरियुनि सां वञे पियो साईं ज़ैन शाह सां मुलाक़ातूं या इतिहाद जी ॻाल्हि करे पियो साईं ज़ैन शाह सां बि मुलाक़ातूं थियूं गपशप थी पर मां ज़ाती तौर ते ज़ुल्फ़िकार जे हवाले सां अञा मुहतात आहियां जेसि ताईं इन में फ़ातिमा शामिलु नथी थिए मां फ़ातिमा खे वधीक मेच्योर सम्झां थो ज़मानेगिरी जे हवाले सां पढ़ी लिखी दुनिया हुन ॾिठी आहे इहो नौजवान हिकिड़ो आहे ज़ाहिर आहे सियासत करे पियो पर उनखे सियासत सम्झणु सियासत जा गुर ऐं सिंध में जो सियासत जो जेको अमल आहे उनखे सम्झ लाइ उनखे वक़्तु लॻंदो ऐं उनखे हू जेको उनजा जज़्बा आहिनि ऐं उनजो कंट्रोल्ड पॉलिटिक्स करण लाइ सहप बर्दाश्त पैदा करण लाइ उनखे वक़्तु लॻंदो छो तंहिं करे हू सियासत करे बिल्कुलु उनखे करणु घुरिजे पर इहो ज़रूरु सम्झणु घुरिजे त इल्ज़ाम लॻंदा उनखे भड़कायो वेंदो उनखे मुख़्तलिफ़ इशू जे हवाले सां उनखे ब्लैकमेल कयो वेंदो उन हवाले सां हू जज़्बाती फ़ैसिला ईंदड़ ॾींहंनि में करे सघे थो जेके धुरियूं उन सां इतिहाद कंदियूं उन्हनि खे बि मुहतात रहणु घुरिजे हिन नौजवान खे बि फ्यूचर जे सियासत जे हवाले सां मुहतात थियणु ज़रूरत आहे पीपल्स पार्टी जो जेको बि क़िलो आहे उहो जेको बि ॿधल आहे पैसे ते ताक़त ते पावर ते वॾेरे जी कुवत ते उन में ॾार विझणु उनखे ड्राहणु उन में तोड़ फोड़ पैदा करणु एॾो सवलो न आहे पर जेकॾहिं सियासी जमातूं धुरियूं अहिड़ा नौजवान पुरज़म थी ऐं सबुर तहमुल सां हिकु लगातार जदोजहद कनि त शायदि इहो मुमकिन थी सघे ज़ुल्फ़िकार जूनियर जेको आहे उहो घणे क़दुरु तव्हांखे नज़र अचे पियो सिंध जे अंदरि जेका बि हींअर ताईं मूवमेंट कई आहे उहो त ज़ाहिर आहे हाणे उहो पंहिंजो मैनिफेस्टो ॾींदो पर उहो घणे क़दुरु क़ौमपरस्तनि वारे पासे असांखे नज़र आयो आहे इहो ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरि ज़ाहिर आहे भुट्टो ख़ानदान आहे त हू पीपल्स पार्टी जो हमेशह क़ौमपरस्तनि सां टकराव रहियो आहे ऐं ज़ुल्फ़िकार जूनियर उन्हनि सां घणे क़दुरु सेम पेज ते पियो नज़र अचे इहा हैरान कुन ॻाल्हि हूंदी या इहा बहितर ॻाल्हि हूंदी मां सम्झां थो त पाण क़ौमपरस्त सियासत जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं पिया असां वटि अञा बि इन हवाले सां कंफ्यूजन मौजूदु आहे हींअर सिंध में जेके क़ौमपरस्त जमातूं आहिनि जेके NG पीपल्स पार्टी सियासत कनि पियूं
उहे रियासत ते बिलीव कनि थियूं, पाकिस्तान जे ढांचे ते, उनजी फ्रेमवर्क ते, उनजे आइन ते बिलीव करण वारियूं धुरियूं। ज़ाहिर है जेकी भी पार्लियामेंट में इलेक्शन में वो पार्लियामेंट में सियासत भी वञनि थियूं, इलेक्शन में वञनि थियूं, तो कांग्रेस तव्हां उनजी बुनियादनि ते तई सघो था त उनजी प्रायोरिटी सिंध जा मसइला आहिनि, सिंध जा इशूज़ आहिनि, सिंध जो माण्हू आहे, त तव्हां उनखे कांग्रेस जी छाप ॾियो था, ठीकु आहे। पीपुल्स पार्टी उन्हनि खे वरी कांग्रेस जी छाप ॿिए रुख में ॾिए थी, उहा उन्हनि खे एस्टेब्लिशमेंट खे, इस्लामाबाद जे पावर कॉरिडोर खे कांग्रेस चई उनखे बेजारे थी त बाबा ही त कोई एंटी पाकिस्तानी अथव, सो तंहिं करे हिन खां मुहताज रहिजो, असां वफ़ादार आहियूं। सो इन शइ खे परसेप्शन खे अॼुकल्ह क्लियर करण जी ज़रूरत आहे त जेके बि कांग्रेस, अयाज़ पल्ली जो हुजे, ज़ैन शाह हुजे, कादिर मसीह हुजे, अवामी तहरीक जा माण्हू हुजनि, ॿियूं के बि धुरियूं या जूनियर अचे पियो पॉलिटिक्स में, ऐं ॿियूं के धुरियूं हूंदियूं जंहिंखे मूंखे नालो फौरी तौर ते ज़हन नथो अचे, उहे समूरियूं पाकिस्तान जे फ्रेमवर्क में यकीन रखनि थियूं, वो पार्लियामान जी सियासत करणु चाहिनि थियूं, वो आइन ते बिलीव कनि थियूं, हू चूंडूं विढ़णु चाहिनि था, सो तंहिं करे उन मां का बि धुर एंटी पाकिस्तानी नाहे। सो तंहिं करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे खे मदे मुक़ाबिल उहे धुरियूं आहिनि, सो पाकिस्तान पीपुल्स पार्टी या उनजो चेयरमैन जसन बि ही उन्हनि ते जेको इल्ज़ाम तराज़ी करे पियो, उनजो सबब इहो आहे त हुनखे ख़बर आहे त ही असांजे मदे मुक़ाबिल, तंहिं करे हिननि खे जेकर क़बूलियत मिली वई मथे या ही स्पेस ठाहे विया त पोइ असांजो छा थींदो। सो बाक़ी धुरियुनि जे नज़रिए में कमकार में एतिरे हद ताईं फ़र्क़ु आहे त हू हुक्मरानी में आहिनि, हू सॼो हुनजो जेको ढांचो आहे, फ्रेमवर्क आहे, 17 सालनि में हुन कसम सां तबाहकारी कई आहे। ही जो जेको अपोजिशन धुरियूं आहिनि उहो चवनि थियूं त इहो सिलसिलो ख़तमु थियणु घुरिजे ऐं सिंध जे माण्हुनि में, सिंध जे माहौल में, सिंध जी इंतज़ामकारी में का बहितर सूरत हाल पैदा थिए, माण्हुनि जी ज़िंदगी बहितर थिए। सो इहो फ़र्क़ु आहे, बाक़ी कोई उन्हनि जे नज़रिए में को घणो करे पाकिस्तान जे हवाले सां, रियासत जे हवाले सां उहो फ़र्क़ु कोन्हे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में जेके कॉमप्रस्त पार्टियूं आहिनि, हाणे कॉमप्रस्त पार्टियूं जेकी बि आहिनि, ज़ाहिर आहे त उहे पार्लियामेंट में इलेक्शन में हिसो बि वठनि थियूं। ही बहस बुनियादी तौर ते इन हवाले सां न आहे, इहो आहे त कहिड़ो पार्लियामानी सियासत करे पियो, कहिड़ो पार्लियामानी सियासत न पियो करे। त हीअ जेके असांजा कॉमप्रस्त दोस्त आहिनि उहे कॾहिं इलेक्शन में हिसो वठनि था, कॾहिं नथा वठनि, ऐं कॾहिं पार्लियामानी सियासत जे हवाले सां, यानी तव्हां सिंध जे अवाम में वञी जेकॾहिं ॾिसंदव त उते बि त सिंध जी जीअं पीपुल्स पार्टी जी हर माण्हू खे यकीन आहे त इलेक्शन में बीहंदा आहिनि, सुभाणे का बि ॻाल्हि थींदी तीअं असांजे कमु ईंदा। ईअं कॉमप्रस्त मुकमल तौर ते पार्लियामानी सियासत वारे पासे पंहिंजी परसेप्शन क्रिएट बि न करे सघिया आहिनि। इहो जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे इहा सिर्फ़ु ॾोह पीपुल्स पार्टी बि ते बि त नथो लॻाए सघिजे न। असां कॾहिं ॾिसूं था त पार्टी जा फ़क़ति अॻुवाण जेके आहिनि उहे इलेक्शन में बीहनि था, पार्टी कोन थी बीहे, ऐं उहे पार्टी जे प्लेटफॉर्म ते बि कॾहिं कॾहिं नथा अचनि, पार्टी खे इन्वॉल्व बि कॾहिं कॾहिं नथा कनि। इहा सॼी ज़िम्मेवारी सिर्फ़ु पीपुल्स पार्टी ते न आहे न। यकीनी तौर ते मां सम्झां थो जेके धुरियूं आहिनि हींअर पॉलिटिक्स कनि पियूं कॉमप्रस्त आहिनि जिन खे तव्हां चओ था, उहे समूरियूं धुरियूं उहो सियासत में वक़्तु वक़्तु हिसो वठंदियूं ऐं इलेक्शन में जलाल महमूद शाह डिप्टी स्पीकर रहिया, ज़ैन शाह उन खां पोइ मुसलसल चूंडुनि में बीहे पियो ऐं हू चङा ख़ासा वोट खणे पियो। कादिर मसीह चूंडुनि में बीहंदो रहियो आहे, अयाज़ पल्ली जो चूंडुनि में बीहंदो रहियो आहे। इहा बि ॻाल्हि आहे त हिननि खे पंहिंजे तौर ते हिक ॿिए सां गॾिजी हिक ॿिए सां साकार करण वारो जेको अमल आहे उनजी खोट मौजूदु आहे हिननि धुरियुनि में। जेकॾहिं हिन खे ख़तमु कनि त बहितर सूरत हाल थी पैदा थी सघे थी। बाक़ी जेकॾहिं ॻाल्हि कयूं पाकिस्तान जी सियासत जी, इलेक्शन जी, त हाणे उहा ग़रीब गुरबे जी ॻाल्हि नाहे रही। जेसिताईं किथां आशीर्वाद नथो मिले, जेसिताईं भाई पैसो ॾोकड़ माल ॾोकड़ नाहे, जेसिताईं तव्हां वटि ताक़त इंतज़ामी तौरु वॾेरे जी पुलिस जी नाहे त इलेक्शन वञण लाइ जिगर गुर्दो खपे। हर कोई 100 दफ़ा सोचे। कुर्बान साहब गरीब केरु आहे? मतिलबु पीर पागारो साहब वारा ॿिया टियां सिंध में तव्हां ॾिसो जेकी बि मुर्तज़ा जतोई साहब वारा हींअर गिरफ़्तार पिया थियनि, पर हाणे पैसे जे हिसाब सां त ग़रीब त सिंध में जेके लियाकत जतोई साहब वारा हाराइनि पिया या इन क़िस्म जा, त पैसो त तव्हां पंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि न कयो न, हीअ बि त इलेक्शन में हिते उन ही जेको बि नॉर्मल आमदनी खां वधीक जी ॻाल्हि आहे। अच्छा, हा जी, हाणे उहा जेके बि ठीकु आहे जतोइन जा जागीरूं हूंदियूं पर उनजा ख़र्च बि एतिरा ई हूंदा। जेको पैसो हुजा पघारे जी ॻाल्हि आहे त उन लाइ हाणे इंसानी तौर ते वॾियूं ताक़तूं खपनि
जेको माना वोट थपे हणण खां वठी उनजी ॻणप ताईं फार्म 45 जी मालिकी करण ताईं उहो सिस्टम रहे ऐं उन ते तव्हां एतिरा ताक़तवर हुजो जो तव्हां आरओ जी ऑफिस ताईं अंदरि वञो ऐं तव्हांखे केरु बंदूक वारो रोके थो हथ हटाए वञो। पर ठीक है कुर्बान साहब, पर हिते तव्हां ॾिसो त मौलाना फज़लुर रहमान साहब खे बि इन सॼे मामले ते एतिराज़ आयो फॉर्म 47 जो ज़िक्र करण जे बावजूदि हुननि चयो त बावजूदि इन जे असां क़ौमी असम्बली में असां अचूं पिया, यानी हुननि चयो त सिस्टम खे क़बूल कयूं था। इमरान ख़ान जी पार्टी त ज़ाहिर आहे त हू मञे ई कोन थी इलेक्शन खे, पर सिस्टम जो हिसो आहे। हुन जा वज़ीर आला आहिनि अली अमीन गंडापुर ऐं हिते क़ौमी असम्बली में मौजूदु आहिनि, सेनेट में मौजूदु आहिनि, पंजाब असम्बली में। पर तव्हां जेकॾहिं सिंध में ॾिसंदो त GDA वारा जेके आहिनि उन्हनि इन ॻाल्हि ते ज़िद पैदा कयो आहे त फॉर्म 47 आहे, उन करे जेके हुननि जा MP जेके बि चूंडिजिया आहिनि उहे हलफ बि कोन खणंदा। त हाणे हीअ सॼे मुल्क खां इवन अपोज़िशन खां बि अलॻि थी करे फ़ैसिलो आहे न, इहो सख़्तु क़िस्म जो फ़ैसिलो आहे न। जी बिल्कुलु, मां सम्झां थो त इहो सख़्तु क़िस्म जो फ़ैसिलो आहे। ज़ाहिर आहे उन्हनि सां जेतिरी ज़्यादती थी शायदि उहो एतिरो बर्दाश्त लाइक़ु न हो जो उनखे हज़म करे सघंदा, पर मां सम्झां थो त पार्लियामेंट खां ॿाहिरि निकिरी वञनि उन फ़ैसिले खे मां बि ज़ाती तौरु दुरुस्त नथो सम्झां। हिकिड़ी सीट, 2 सीट, 3 सीटूं जेको बि हो हिकिड़ो जेको बि वाइस हुयो उहो वाइस ऐवान में मौजूदु हुजणु घुरिजे हा। बाक़ी शयूं जेका जदोजहद तव्हां वटि आहे उहा उनजो रस्तो त उहो ई खुलियो पियो आहे, उहो रहणु घुरिजे। मूंखे यादि आहे तो NFC कमीशन में हिकिड़ो मरहलो आयो, सिंध जो मेंबर इस्तीफ़ा ॾेई वियो, तो उन दौर में हफ़ीज़ शेख साहिबु शायदि फिनांस मिनिस्टर हो, त कंहिं पुछा कि सर हीउ ॾिसो कहिड़ो दिलेरानो फ़ैसिलो आहे। चई इहो कहिड़ो दिलेरानो फ़ैसिलो आहे, जंग जो मैदान हुजे तव्हां मैदान छॾे भॼा वञो, दिलेरी तेनी में आहे त जंग जे मैदान ते बि तव्हां मुखालिफ़ खे ललकारियो विढ़ो पंहिंजे हक़ लाइ, छॾे वञणु दिलेरी ते नाहे। छो त करे मां बि इन ते यकीन रखां थो त मैदान ते बीहो, हिकिड़ो आवाज़ हुजे, 2 आवाज़ हुजे, 3 आवाज़ हुजे, उहो आवाज़ उथारींदा रहो उन ॾाढ ख़िलाफ़, उन ग़लती ख़िलाफ़, उन ख़राबी ख़िलाफ़, जेसि ताईं तव्हांजो उहो आवाज़ असर नथो करे। पोइ हीअ जेकी ज़ैन शाह साहब हिते आया ऐं हींअर बि हिते ई हुया ऐं मुमकिन आहे सुभाणे ॿिए ॾींहुं बि जेकी हींअर इतार जा इजलास आहिनि, हिते जलसा आहिनि या सेमिनार आहिनि, त उन में बि उहे हुजनि। पर ज़ैन शाह साहब जी पॉलिटिक्स खे छो जो हाणे हिते असां जेकॾहिं ॾिसूं त सिंध जे अंदरि कैनालनि वारा इशू, हाणे हीअ ॾिसो न कुर्बान साहब, हीअ जेके बुनियादी तौर ते इशू हुजनि था न, उहे इशू टू इशू हुजनि था। मतलब कैनालनि वारो इशू थियो, वकील उथिया, सियासतदान उथिया, उन में बि हाणे बहस आहे त कादिर मक्सी साहब, अयाज़ लतीफ़ अली साहब जो मौक़िफ़ पंहिंजो आहे, वकीलनि जो पंहिंजो आहे, ऐं हू सम्झनि था त हिननि नुक़सानु ॾिनो असांखे, बबलू वारो इहो सॼो करे। ज़ाहिर आहे त ज़ैन शाह साहब ईअं नथा सम्झनि, हू इन सॼी तहरीक जे अंदरि मौजूदु हुआ। त हाणे हीउ इशू ख़तमु थी वेंदो त हीअ नाला बि ख़तमु थी वेंदा, पोइ इहो मौज़ू बि ख़तमु थी वेंदा। त परमानेंट पॉलिटिक्स जंहिंखे असां सम्झूं था तसलसल में, हाणे ज़ैन शाह साहब सिंध में बि घुमनि पिया, हिते बि कनि पिया, त हू हिते छा था चवनि ऐं केतिरो इम्पैक्ट विझण जी हाणे ज़ाहिर आहे उहो त उहो पंहिंजी पॉलिसी ते पाण वाज़े कंदो, पर मां सम्झां थो त हुनजी जेका हाणे सियासत आहे हू सम्झे थो त जेका सियासत आहे जिनको असां ते क़ौम परस्ती जो ठपो आहे या असां ते इहो ठपो आहे त असां सिर्फ़ु सिंध बेस सियासत कयूं था, असां उनखे वज़ी कयूं। मुल्क भर में जेके बि लाइक माइंडेड माण्हू आहिनि उन्हनि सां उथिजे वेहिजे गॾिजे, हिकिड़ी ॼाण सुञाण पैदा थिए, हिकु ॿिए ख़्यालनि जी ॾे वठि थिए। हिते वॾी दुनिया आहे, पावर कॉरिडोर आहे, मीडिया आहे हिते पावरफुल, उन ते ई एक्सेस हुजे, कंहिंखे इहा ख़बर पए त उहा सिंध में जेके पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ सियासी धुरियूं सियासत कनि पियूं, उनजो माइंड सेट छा आहे, उनजी कैपेसिटी छा आहे, उन वटि बयान जो नैरेटिव आहे छा, उहो चवनि छा थियूं। छो त असां वटि अञा ताईं बि हिते जेको नाम निहाद क़ौमी मीडिया आहे उन वटि परसेप्शन कौमल सियासत जी मतिलबु आहे त एंटी पाकिस्तान, त इहो परसेप्शन ख़तमु करण लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो त सुठो सोण आहे त जेके सिंध जूं धुरियूं आहिनि उन ते भली क़ौम परस्ती भली सियासत जो नालो हुजे, पर उहो मुल्क गिर सियासत कनि। हाणे जेको तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे फोरम तां APC थिए पई, उन में ज़ैन शाह बि शायदि SUP बि शिरकत कंदी, अवामी तहरीक खे दावत आहे, उहे ई अचनि पिया, कुझु शायदि ॿियूं धुरियूं बि अचनि, छो त करे साउंड वॉइस जेको उन्हनि जो आहे सिंध जो, जेका सिंध में जेका बि सूरत हाल आहे उहो मुल्क गिर उथणु घुरिजे, उन्हनि खे उथारणु घुरिजे। ऐं इहे जेके फोरम आहिनि
क़ौमी नोयत जा पर उन में हिते उनखे शिरकत करणु घुरिजे। पर कुर्बान साहिब तव्हां ॾिसो हाणे इन में जेका कॉन्फ्रेंस आहे इन में तव्हां बलोचिस्तान मां ॾिसंदव त तक़रीबन लीड किरदारु महमूद ख़ान अचकज़ई साहब अदा कनि पिया, सरदार अख्तर मेंगल जी पार्टी आहे। पर मां सम्झां थो सिंध जे अवाम जे हवाले सां बि मुंहिंजी इहा राय आहे पंहिंजी, त तव्हां ॾिसो त महमूद ख़ान अचकज़ई साहब क़ौमी असम्बली में आहिनि, सरदार अख्तर मेंगल बि हुआ, हींअर ताईं आहिनि, हुननि जी इस्तीफ़ा क़बूल न थी आहे, डॉक्टर मालिक साहब जी पार्टी ॿियूं आहिनि। उन खां पोइ महमूद ख़ान अचकज़ई साहब सदारती इलेक्शन विढ़िया, सदर आसिफ अली ज़रदारी साहब जे बिल्कुलु साम्हूं। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त उहे गवर्नर बि सूबे जा रहनि था, ॿिन्ही पार्टियुनि जा, चाहे सरदार अख्तर मेंगल हुजे, महमूद ख़ान अचकज़ई साहब हुजे। ऐं उन खां पोइ हिते विफ़ाक़ी विज़ारतूं बि हिननि, यानी कि सरदार अख्तर मेंगल जी पार्टी जा 2 वज़ीर हुआ विफ़ाक़ी, ऐं जेका डॉक्टर मालिक साहब जो त हुकूमत जो हिकिड़ो हिसो हो। बावजूदि इन जे उन्हनि जे अवाम में इहा शिकायत न आहे त हू सदारती इलेक्शन छो था विढ़नि, क़ौमी असम्बली में छो था वञनि, मरकज़ी सतह ते वज़ीर छो था थियनि। पर तव्हांखे यादि हूंदो त ज़ैन शाह साहब जॾहिं हिते इस्लामाबाद पहुता त हुननि खे फ़क़ति हिते पहुचण ते वीडियो जारी करणी पई त मां हिते माना आयो आहियां, त हिन कॉन्फ्रेंस में आयो आहियां, कंहिं वज़ीर आज़म सां मुलाक़ात या कंहिं ॿिए। त मक़सदु आहे त सिंध जे अवाम छा इहो क़बूल करे वरितो आहे छा त क़ौम परस्त फ़क़ति एहतजाज करे सघनि था, उहे को सदारती इलेक्शन नथा विढ़ी सघनि, को वज़ीर आज़म जी इलेक्शन नथा विढ़ी सघनि। इहो त अवाम खे कन्विंस करण जो सुवाल बि आहे न। ज़ाहिर आहे मां सम्झां थो त अवाम खां वधीक उन धुरियुनि खे इहो हज़म थियणु नथो थिए त ही धुरियूं जिन ते छाप आहे उहो सिंध जी सियासत कंदियूं, पैकेज सियासत कंदियूं, इशू सियासत कंदियूं, क़ौमी सियासत सां इन जो छा वञे। जॾहिं उहे धुरियूं ॿाहिरि निकिरनि थियूं, पर बिखेरनि थियूं, उन्हनि धुरियुनि खे ख़ौफ़ बि थिए थो ऐं उन्हनि खे इहा शइ वणे कोन थी, त उहा उन वटि प्रोपेगेंडा जा टूल्स जाम आहिनि। त बाबा अॼु पिंडी वियो अथव, अॼु इस्लामाबाद फलाणे वटि वियो अथव, अॼु हुन वटि वियो अथव, छो त हुनखे ख़बर आहे त उनजो मदे मुक़ाबिल सुभाणे मुंहिंजो इहो बिलीव आहे त कंहिं बि सियासी धुर जो मदे मुक़ाबिल का सियासी धुर थी सघे थी, ताक़त थी सघे थी, उहा उनखे टोड़े सघे थी, उनखे उनजो रिप्लेस करे सघे थी। प्रोफेशनल कोई बि धुर, उहो वकील हुजे, सहाफ़ी हुजे, उहो डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे, सियासी मुक़ाबिलो गैर से ताईं न करे सघे थो, न हू मुतबादिल थी सघे थो। सो मुतबादिल सियासतदान जो मुतबादिल सियासतदान थींदो, सियासी जमात जो मुतबादिल सियासी जमात थींदी। सो तंहिं करे ही धुरियूं जेके बि क़ौम परस्त धुरियूं या जेके धुरियूं हथ पेर हणनि थियूं, जिन जो तव्हां नालो वठो था, ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकिड़ो बेस ठाहिण, अवामी मक़बूलियत जंहिंमें हिकिड़ो 17 साल त छा मां सम्झां थो त शहीद भुट्टी ज़ुल्फ़िकार भुट्टी जी सियासत खां वठी सिंध ते जेका गिरप रही आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, न सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नज़रिए जी शहादतनि जी, हिकिड़े उनजी जदोजहद जी, शहीद बेनज़ीर जी कुर्बाननि जी, उनजी मुर्तज़ा भुट्टे जी शहादत, उनजे नौजवान जेको शाहनवाज़ जी शहादत, इहे सभिनि सिंध जी सोसाइटी खे, माण्हुनि खे मुतासिर कयो, पाण ॾे छिकियो आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेके वरी हाणे शहादतनि खां पोइ सिंध सां जेको इन जमात कलूर कया, उन में खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। ऐं हींअर ताईं 17 साल में जेका आहे, बहरहाल इहो जेको हुनजी ग्रिप आहे पॉलिटिक्स ते, पैसे जे सिलसिले में, वॾेरकी सिलसिले में, पुलिस इंतज़ामिया, ठाठ बाट, उथ वीह, ही समूरी शयूं, हिकिड़ो जेको महवर ठहियो, हिकिड़ो जेको हुननि जो इहो किलो ठहियो, इनखे टोड़ण, उनखे ॾार विझण ऐं उनजे मदे मुक़ाबिल उथी खड़ो थियणु लाइ जेका बि धुर हिते सियासत सिंध में कंदी, उनखे वॾी जदोजहद करणी पवंदी ऐं जेल ॿिया खोड़ शयूं मौजूदु आहिनि। सो उन्हनि मां जॾहिं पार पवंदो त पोइ ई मुक़ाबिलो करे। आख़िर में कुर्बान साहब जो तव्हां ज़िक्र कयो त तव्हां ॾिसो न, हाणे हिते जॾहिं ही असांजा GDA वारा बि आया, डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा साहिबा बि हिन सेमिनार में, ज़ैन शाह साहब बि हुयो ऐं ॿिया जेके सिंधी जेके दोस्त आहिनि उहे बि हिन में हुया, पर बावजूदि हिन जे हिते सेमिनार न थी सघियो ऐं उन्हनि खे रिसेप्शन ते वञी करे, ऐं उन ॾींहं ते बरसाति जी मौसम बि हुई, पर जेका ॿी बरसाति थी उहा बि हुन सॼे प्रोग्राम खे ॿिए पासे करे छॾियो। ऐं हाणे मूं ॿुधो बि ज़ैन शाह साहब खे, त उहे चवनि पिया त सुन्नी इत्तेहाद वारनि उन्हनि खे ॿुधायो पिए त उहे फैसलाबाद में मतिलबु कार्नर गॾिजाणी नथा करे सघनि। त इन हवाले सां तव्हां ॾिसो, हाणे अली अमीन गंडापुर साहब बि विया त मिनतूं पिए कयूं त असांखे तव्हां इजाज़त ॾियो त असां लाहौर में जलसो करे सघूं, पर हींअर ताईं उन्हनि खे इजाज़त न आहे मिली। पोइ इन हिसाब सां त सिंध में घटि में घटि तव्हां ॾिसो ॿ ॿलू में तहरीकूं थियूं हलनि, धरणा था हलनि, उते ट्रांसपोर्ट रुकिजी थी वञे,
उते जलसा थियनि था, कार्नर गॾिजाणियूं थियनि थियूं, उते ज़ैन शाह साहब ख़िताब कनि था, त घटि में घटि हू पाण ज़ैन शाह साहब मां पाण सम्झां चवंदा थो त उहो सिंध हुकूमत खां मिसकैलकुलेशन थी वई, उन्हनि खे एॾो अंदाज़ो कोन हो त हिननि त खे शायदि एतिरी एतिरी आज़ादी शइ चाहिए जी न आहे। ताक़त में अवाम माण्हू अची वेंदा, हम्म, सो हुननि सम्झो त थोरो घणो कुझु थींदो, ॾींहं ॿिनि में मामिलो टरी वेंदो, उनखे मैनेज करे वेंदासीं। उन्हनि खां मैनेज थी सघो, माण्हू जेतिरो निकितो उन्हनि जी खां पोइ उनखे मजबूरी थी पई। ऐं सिर्फ़ु इहो न त उहो ज़ैन शाह जे करे उनखे क़बूल करे विया या वकीलनि जे करे, उते जेका क़ौमी सोच कंहिं नालनि जे ख़िलाफ़ उथी, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी में बि मौजूदु थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि में, उन्हनि जे चूंडियल नुमाइंदनि में भी इहा रियलिटी मौजूदु ही त ग़लति पियो थिए। सो तंहिं करे हुननि कोई बि थोरो न कयो, हुनजी मजबूरी हुई जो हुननि खे इहो सॼो कुझु बर्दाश्त बि करिणो पियो, ऐं हुननि खे मिंथ मिड़ करे जेको बि वर्स ओवर जो उन ज़रिए हुन CCI में वञी हिन खे विथड्रॉ करिणो पियो, न त हुननि जी सियासत दाव ते लॻल हुई। सो हुननि जो इहो अमल हुननि खे पाण बचाइण लाइ ज़रूरी हो, तंहिं करे हुननि खे करिणो पियो। पर वरी बि ॾिसो न, बलोचिस्तान जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, KPK जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, एडवाइज़री जेका आहे सा उते, ऐं उनखां पोइ पंजाब में पाण चवनि था त असां फैसलाबाद में कार्नर गॾिजाणी बि नथा करे सघूं। त हाणे टिनि सूबनि खे हिकिड़े पासे लॻो, पंजाब पॉलिटिकल पियो ॻाल्हि कयां, बलोचिस्तान ऐं KPK अलॻि आहे, पोइ सिंध में घटि मतिलबु आहे त तव्हां जहिड़े वक़्तु जिते बि चाहियो त, ऐं हुजणु बि खपे न, हुजणु ज़रूरी हुजणु खपे, बिल्कुलु इन खां वधीक वाज़े सॉफ्ट नमूने सां माण्हुनि खे जमहूरी अमल ज़रिए पंहिंजो वॉइस उथारण जो इजाज़त हुजणु घुरिजे। पर इहो बि ॾिसणु घुरिजे त तव्हां उन जे आड़ में पोइ जेके कारकुननि सां वेल जुठ कयो था, सवें कारकुन गिरफ़्तार कयो था, FIRs कटियो था, तव्हां ॻोठनि जा ॻोठ ड्रायो था, ऐं उन ते जेको कड़ो तव्हांजो बरक़रार हुकुमरान जो रहे थो, सिर्फ़ु इन बुनियादनि ते त कंहिं ॻोठ वारे तव्हांखे चैलेंज कयो, त इन्हनि खे बि त ज़रूरु ॾिसणु घुरिजे त तव्हांजी जमहूरी अमल, तव्हांजो बलोचिस्तान पियो करे सिंध असेंबली जे अंदरि, त मूंखे वीचारो सॾनि था, मूंखे ॻाल्हि कयां पोइ बलोचिस्तान में कंहिं जोड़े या कंहिं औरत जी क़त्ल ते तव्हांजी दिलि ॾुखे थी, तव्हां मज़म्मत कयो था, पर तव्हां मोरो में कंहिं औरत जी ख़ुदकुशी ते तव्हां बयान नथा ॾियो। हू बुख वेले, हू तव्हांजे कॉर्डन ऑफ जे करे, तव्हांजे पुलिस घेरे जे करे, त इन में बि फ़र्क़ु ॾिसणु घुरिजे। ऐं पोइ चांहि पीअंदा नाज़रीन, ऐं ॿिए कप ते वरी पोइ चांहि जे ॿिए कप ते वरी कचहरी थींदी आहे, हिनखे कंटिन्यू बि कंदा।